मदद कंदे जानिन जो नज़रानो पेश कंदड़ पाक फौज जे जवाननि खे भेटा सिंध समेत समूरे मुल्क में शहीदनि जी अज़मत जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। ख़ासि तक़रीबूं GHQ रावलपिंडी में मुख्य तक़रीब आर्मी चीफ जी ख़ासि मेहमान तौर शिरकत। जनरल आसिम मुनीर तरफ़ां पुलिस लाइन हेडक्वार्टर इस्लामाबाद जो बि दौरो। मुख़्तलिफ़ स्कूलनि में शहीदनि जे ॿारनि सां मुलाक़ात। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त शहीदनि जे यादगारनि जी बेहुरमती कंदड़नि खे क़ौम माफ़ न कंदी। अवाम ऐं फ़ौज शहीदनि जे वारसनि सां गॾु आहिनि ऐं रहंदा। शहीदनि जी क़ुर्बानीनि खे केरु बि विसारे नथो सघे। 9 मई जा वाक़िआ मज़मत ऐं अफ़सोस जोॻा आहिनि। ऐसे वाक़यात हमारा अज़ली दुश्मन भी न सोच सका। अपनों ने दुश्मन बनकर, दहशत गर्द बनकर ये वाक़यात जो उन्होंने सरअंजाम दिए हैं, कानून और आइन के मुताबिक उनको ज़रूर सज़ा मिलेगी। 9 मई और 10 मई के दौरान जो दिलखराश वाक़यात रूनुमा हुए, उसने पाकिस्तान में बसने वाले 23 करोड़ अवाम को गम और गुस्से की एक शदीद लहर पूरे पाकिस्तान में आनन फानन उसकी लहरें फैल गई। 9 मई जे विगोड़े दुश्मननि में को बि फ़र्क़ नाहे। विगोड़नि खे आईन कानून तहत सज़ा मिलंदी। फ़ौजी थाकनि ते हमला कंदड़नि ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। क़यामत ताईं को बि पाकिस्तान ॾांहुं मेरी अख खणी नथो ॾिसी सघे। रेडियो पाकिस्तान पेशावर में बाहि ॾिसी तमामु घणो सदमो पहुतो आहे। तारीख़ी क़ौमी विरसे खे बाहि ॾियणु किथां जी हुबल वतनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कोर कमांडर हाउस ते हमले में मुलविस जवाबदारनि खिलाफ आर्मी एक्ट तहत कार्रवाई शुरू। अदालत तरफां 9 मई वाक़िअनि में मुलविस 14 जवाबदारनि खे फ़ौज हवाले करण जो हुकुम। अॻूणे सूबाई वज़ीर अकरम उस्मान ऐं ॿियनि जवाबदारनि खे कमांडिंग ऑफिसर हवाले कयो वियो। हमारे पास एक सबूत था जो अकबर एस बाबर ने केस लेकर आया कि ये फॉरेन फंडेड है। वफाकी हुकूमत के पास इख्तियार था कि बैन करे, बैन का सवाल था बैन। हमने कहा ये रवैया आप ना डाले, बुरा प्रेसिडेंट होगा। हम तो बहुत जमहूरी लोग हैं जो May 9 का एक्शंस को डायलूट में नहीं कर सकता। ही इज क्रॉस्ड ऑल द रेड लाइंस। अब जो कानून वो वजीर आजम रहा, वो उसने उसी आर्मी एक्ट को तरमीम लेकर आया। अगर कुछ पसंद नहीं था तब भी तरमीम लेकर आ सकता था, नहीं लेकर आया। अब जो कानून है उसका मुकाबला PTI को। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो सरदार जो चवणु आहे त PTI ते पाबंदी जी मुखालफ़त कई पर समूरियूं रेड लाइन्स पार कई वियूं आहिनि। हुकूमत फ़ौजी अदालतुनि बाबति का बि नई कानून साज़ी न करे रही आहे। कानून में कंहिं बि क़िस्म जी तरमीम न पई कई वञे। मलिका बुखारी भी तहरीक इंसाफ छॾण जो ऐलान करे छॾियो। तहरीक इंसाफ छॾींदड़ मरकज़ी क़यादत जी बुनियादी मेंबरशिप ई ख़त्म। असद उमर, शीरीन मसारी, फवाद चौधरी ॿियनि खे कोर कमेटी मां निकाले। ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम ऐं व्हाट्सएप जी डेटा ॿीहर अपडेट करण जी हिदायत। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान, बुशरा बीबी समेत PTI जे 600 माण्हुनि जा नाला नो फ्लाई लिस्ट में शामिल। मुराद सईद, मलिका बुखारी, फवाद चौधरी हवाई सफ़र न करे सघंदा। हमाद अज़हर, कासिम सूरी, असद कैसर, यास्मीन राशिद ऐं ॿियनि जा नाला बि नो फ्लाई लिस्ट में शामिल। सुप्रीम कोर्ट पंजाब में आम चूंडुनि बाबति नज़रसानी दरख़्वास्त जी ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त तारीख़ में केतिराई भेरा जमहूरियत खे क़ुर्बान कयो वियो आहे। जमहूरियत क़ुर्बान करण जा केतिरनि ई सालनि ताईं नतीजा भुॻिया विया आहिनि। अवाम खे पंहिंजी राय जे इज़हार जो मौक़ो मिलणु घुरिजे। निगरान हुकूमत जी मुदे में वाद आईने जी भॼकड़ी आहे।
आईन जी घुर्ज आहे त हुकूमत चूंडियल हुअणु घुर्जे। सिंध जी सकाफ़त जो ॾियारो हाणे अमरीकी रियासत टेक्सास में सरकारी तौर मल्हायो वेंदो। रियासती असेंबली में सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जो ठाराह मंज़ूर। सखर बिरा जे लैंसडाउन पुल हेरिटेज जी मिल्कियत करार। मरमत ऐं बहाली लाइ क़दम खणण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सखर बिरा जे लैंसडाउन पुल बाबति मवाद निसाब में शामिल कयो वञे। सिंध काबीना टीचिंग लाइसेंस पॉलिसी की मंजूरी ॾेई छॾी। जांच ऑफिसरनि खे ख़ासि अलाउंस ॾियण जी बि मंजूरी। एंग्रो कंपनी लाइ 6,761 एकड़ ज़मीन लीज ते हासिल करण जो फ़ैसिलो। कराची 3 नालनि तां कब्ज़ा हटाइण दौरान मुतासिरनि खे घर ठाराए ॾियण जी मंजूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त पीपी हुकूमत नालनि ऐं बरसात मुतासिरनि जी बहाली लाइ कोशिशूं करे रही आहे। सिंध सरकार तरफ़ां गुरबत जे ख़ात्मे लाइ ख़ासि क़दम खंया पिया वञनि। कराची में पुलिस जे शहीदनि जी याद में तकरीब। आईजी गुलाम नबी मेमन, डीजी रेंजर से ॿियनि जी शिरकत। पुलिस जे शहीदनि खे भरपूर भेटा पेश। आईजी गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त सिंध पुलिस जे जवाननि अमन अमान लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। 9 मई जे विगोड़नि में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। कश्मीर जे दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े में धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कश्मीर घोटकी ज़िलनि खे मिलाइण लाइ पुल जी अदावत जो कम तेज़। एसएसपी कश्मीर इरफान समो जो चवणु आहे त दुरानी महर जे कचे में धाइलनि जो घेरो तंग कयो वियो आहे। कुझु ॾींहनि दौरान 50 खां वधीक मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। औरताणी आवाज़ ते हिरखा ऐं अगवा करण जा वाक़िआ घटिजी विया आहिनि। पीटीआई जी अॻूणी एमएनए आयशा गुललई मुस्लिम लीग काफ में शामिल। संदसि चवणु आहे त पाकिस्तान इस्लाम जो किलो ऐं पाक फ़ौज संदसि मुहाफ़िज़ आहे। हुन 2017 में क़ौम खे जेकी ॻाल्हियूं ॿुधायूं उहे सच साबित थी रहियूं आहिनि। हुन समेत पीटीआई में शामिल थियल माण्हुनि हिक नज़रिये जी हिमायत कई। मुस्लिम लीग काफ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी पार्टी आहे। पीटीआई जे अॻूणे एमएनए डॉक्टर हैदर अली तरफ़ां बीपीएम में शामिल थियण जो ऐलान। फैसल करीम कुन्नी जो चवणु आहे त इमरान ख़ान जल्द अमरीका में सियासी पनाह वठंदो। तहरीक इंसाफ चेयरमैन हमेशह क़ौम सां कूड़ ॻाल्हायो आहे। सियासी ॻाल्हियुनि लाइ पार्लियामेंट जो फोरम इस्तेमाल करणु घुर्जे। सिंध हुकूमत तरफ़ां माहौल दोस्त इलेक्ट्रिक टैक्सी मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि इजलास में ईंदड़ माली साल में अवाम जी सहूलियत लाइ 500 नयूं बसियूं ख़रीद करणु ऐं पीपल्स बस सर्विस में शामिल करण जो फ़ैसिलो। शर्जील मेमन जो चवणु आहे त अवाम जी सहूलियत लाइ इलेक्ट्रिक टैक्सी सर्विस शुरू कई वेंदी। शुरूआती तौर ते कराची में 200 इलेक्ट्रिक टैक्सियूं हलाई वेंदियूं। 50 पिंक टैक्सियूं औरतुनि लाइ हूंदियूं। प्रोफेसर अजमल सावंडे कातरनि जी गिरफ़्तारी लाइ गंबट ऐं टंड रही में जेडब्ल्यूसी जूं एहतजाजी रैलियूं ऐं धरना अख़बार जो चवणु आहे त प्रोफेसर अजमल सावंड जा वारिस अञा ताईं इंसाफ़ लाइ वाजाए रहिया आहिनि। क़बाइली झड़नि जे नाले ते रतो छाण कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। धाबेजी में संगावती तकरार था झेड़े में भाणेजन था मामो क़तल। झेड़े दौरान जवाबदार मुज़म्मिल पठान के गोलियूं हणी क़तल करे छॾियो।
सोबतपुर में हथियारबंदनि सां मुक़ाबले में एसएचओ शहीद। पटफीडर जे इलाइक़े में हथियारबंदनि सां मुक़ाबले में एसएचओ आदिलपुर मीर मोहम्मद खोसो शहीद थी वियो। करमपुर वेझो हथियारबंदनि हथां सेपको मुलाज़िम समेत ॿ ॼणा अगवा। हथियारबंदनि गेड स्टेशन ते सुतल जमील अहमद बुरड़ो ऐं आसिफ पंजाबी खे अगवा करे विया। रतेडेरे में हथियारबंदनि हथां दुकानदार अगवा। मुगवी दुकानदार वकार जुड़ेंजे जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। बाईपास ते धरणो, ट्रैफिक मुअतल। शिकारपुर में मुगवी नौजवान की बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। जेल चौरंगी ते धरणो, ट्रैफिक मुअतल। अॻवान जो चवण आहे त पुलिस 3 हफ़्ता गुज़रण बावजूद मुगवी नौजवान खे बाज़ियाब न कराए सघी आहे। ख़ालिद भयो जी बाज़ियाबी लाइ एहतजाज जारी रहंदो। रानीपुर वेझो पुलिस ते डोहारिन में मुबैना मुक़ाबलो। एक डोहारी मारिजी वियो। मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो खैरपुर में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। कोटड़ी में हथियारबंदनि जो मेंह जे वाड़े ते हमलो। एक ॼणो क़तल, एक ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी शिकारपुर वासी 45 वरहनि जे सईद अहमद टावरी खे क़तल ऐं सिरत भाणे जे मसूद टावरी खे ज़ख़्मी करे छॾियो। गोलाची जे इलाइक़े वार्ड नंबर 3 वेझो नाफरमान पुट खां माउ क़तल। जवाबदार अज़ीम मेमण सरोटा हणी पंहिंजी अमड़ हुरमत मेमण खे क़तल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। भारत पाकिस्तान में एशिया कप कराइण ते अञा बुॾतर जो शिकार। जय शाह जो चवण आहे त एशिया कप जी मेज़बानी कंदड़ मुल्क ऐं शेड्यूल बाबति फ़ैसिलो IPL जे फाइनल दौरान थींदो। अञा ताईं एशिया कप जी मेज़बानी बाबति को बि फ़ैसिलो न थियो आहे।